मोहम्मद खान में नौजवान लेखक कई तर्जुमे निगार राजा अल्ताफ तरफां सिंधी में तर्जुमो कयल नामवर उर्दू लेखक राजा अनवर जी किताब मार्क्सी अखलाकियात फिक्री वेहक में सिंध के नाले वारे अदीब दानिश्वर लेखक जामी जान जो कामरेड बख्शल थुल्लो ऐं ॿियनि शिरकत कई। उन हवाले से पेश आहे टंडो मोहम्मद खान मां साहिल अयाज़ जी हीअ रिपोर्ट। टंडो मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़िन तरफ़ां सास ऑफिस में नौजवान लेखक ऐं तर्जुमे निगार राजा अल्ताफ तरफ़ां सिंधी में तर्जुमो कयल नामवर उर्दू लेखक राजा अनवर जे किताब मार्क्सी अखलाकियात ते फिक्री वेहक मुनक़द कई वई। उन मौक़े ते सिंध जे नाले वारनि अदीबनि दानिश्वरनि लेखकनि WTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त जंहिं किताब ते वेहक हुई राजा अनवर जो इहो मकालो हो जेको हुन लिखियो हो उनजो तर्जुमो असांजे नौजवान दोस्त राजा अल्ताफ़ खे सिंधी में तमामु सुठो तर्जुमो कयो आहे ऐं मौज़ू ॾाढो दिलचस्प ऐं अहम आहे। ज़ाहिर आहे त इहो हिन किताब में हुनजो जेको सभिनी खां अहम पासो आहे उहो इहो आहे त जेका ओलह जी सरमाएदाराना लिबरल रिवायत जी अखलाकियात आहे उन जो छेद कयो आहे मार्क्सी नुक़्ते नज़र खां उनजी कई आहे परख हुनजी तनक़ीद कई आहे उहो ॾाढो हुनजो सुठो पासो आहे। पाकिस्तानी तनाज़ुर में हुनजो एतिरो गहरो इदराक नथो लॻे मक़ामी हक़ीक़तुनि जे बारे में या हुन शायदि उनखे एतिरो अहम न सम्झो आहे पर मजमूई तरह सुठो किताबु आहे ऐं सुठो तर्जुमो थियल आहे ऐं सिंधी ॿोलीअ में फ़िक्री मौज़ूअनि ते किताब लिखण बि खपनि तर्जुमो बि करणु खपनि। मार्क्सिज़म को मार्क्स जा किताब न आहिनि, मार्क्स जा किताब मार्क्सिज़म न आहे रुॻो मार्क्सिज़म हिकिड़ो तारीख़ जो ऐं इंसानी समाज जो हिकिड़ो तजिए जो तरीक़ेकार आहे। नंबर पहिरीं ॻाल्हि माना हर ज़माने जी हक़ीक़त खे तजियो कीअं कजे इहो मार्क्सिज़म आहे। मार्क्सिज़म जेको आहे सो असांखे न सिर्फ़ु पंहिंजी तारीख़ सां जोड़णु सेखारे थो इनक़लाबी अंदाज़ में पर उहो असांखे जदीद दौर जी पेचीदगियुनि खे बि सम्झणु सेखारे थो ऐं उन्हनि तज़ादनि में पंहिंजे किरदार जो तायुन कीअं कयूं असां उहो दग बि ॾिए थो ऐं सुभाणे जो इंसान जॾहिं अगरि छो त बरबिरत मां त असां गुज़रूं था रोज़ा लक्समबर्ग चयो को 125 साल पहिरीं त इंसानियत जो मुक़दर या बराबरी आहे या बरबिरत आहे बरबिरत त असां ॾिसूं था बेयकीनी जंग मायूसी दरबदरी त असां ॾिसूं था आलमी सतह ते ऐं उनजो बुनियादी मक़सदु इहो हुयो त फ़लसफ़े ते कमु कजे ऐं उन किताब तर्जुमो कजनि या लिखिजनि। पोइ उन ख़्याल खे नज़र में रखी करे मूं मुख़्तलिफ़ किताब तर्जुमो कया हुया ऐं उन मां हिकिड़ो किताब मार्क्सी अखलाकियात बि आहे जंहिं ते अॼु टंडो मोहम्मद खान जे दोस्तनि हिकिड़ो सुठो प्रोग्राम करायो आहे। सो उनजे पुठियां बुनियादी मक़सदु इहो ई आहे त पंहिंजे समाज खे ऐं पंहिंजी ॿोली खे फ़लसफ़ाने इल्म सां बि रोशनास कजे। जेके बि समाज जा सुवाल आहिनि उहो आज़ादी जो सुवालु हुजे उहो शऊर जो सुवालु हुजे उहो इंसाफ़ जो सुवालु हुजे ऐं फ़र्द जो सुवालु हुजे अखलाकियात जो हुजे मज़हब जो हुजे तारीख़ जो हुजे रियासत जो हुजे जेके बि सुवाल आहिनि उहे मुआशी हुजनि समाजी हुजनि नफ़्सियाती हुजनि फ़िक्री हुजनि इल्मी हुजनि उन समूरनि सुवालनि खे जेकॾहिं तव्हां गौर कंदो त मार्क्सिज़म हिकिड़ी टोटलिटी में इज़ारे थो यानी कुलियत में गॾाए करे उनखे सम्झण जी कोशिशि करे थो। मार्क्स जो जेको फ़लसफ़ो आहे उहो न रुॻो हिन काइनात हिन समाज सां फल आड़ियल आहे पर हिन समाज जे फ़र्दनि सां ऐं आउं सम्झां थो फ़र्द जा मसइला समाज खां अलॻि कोन्हे समाज जा मसइला फ़र्दनि खां अलॻि कोन्हे। खोड़ सारनि मुफ़किरनि जी हिकिड़ी छाप रही आहे जंहिंमें मार्क्स बि शामिलु आहे ऐं मार्क्स जा अमसर या मार्क्स खां पोइ जा जेके फ़लसफ़ी आहिनि उन्हनि जो फ़िक्र बि ॾाढो शानदार रहियो आहे। थोरे जो उन में वक़्त ऐं हालतुनि जो फ़र्क़ु ज़रूरु रहियो आहे पर उनजे बावजूदि आउं सम्झां थो हर फ़लसफ़ी जो जेको फ़लसफ़ो आहे जेको फ़िक्र रहियो आहे उहो पंहिंजे वक़्त जे हिसाब सां मौजूदा हालतुनि जे हिसाब सां माज़ी ऐं मुस्तक़बिल जे तनासुब में हिकिड़ी पंहिंजी अहमियत रखे थो पंहिंजी जॻह वाला। जी नाज़रीन तव्हां फिक्री वेहक में मौजूदु सिंध जे नाले वारनि अदीबनि लेखकनि दानिश्वरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। साहिल अयाज़ WTN न्यूज़ टंडो मोहम्मद खान।